हिकिड़ी कथा संत ॿुधाईंदा आहिनि, राजेश्वरानंद बि ॿुधाई अथऊं त हिकिड़ो माण्हू हुयो साध संगत जी, हिकिड़े गांव में रहंदो। हे देखा देखीअ जो माहौल कीअं ठहंदो आहे। ज़रूरी न आहे कि जाते भीड़ वधीक है उते सच्चाई भी हुजे। चओ हरे राम। और जरूरी ना है जाते भीड़ घट आ तो उते सच्चो माल न मिले। ध्यान ॾिजो, हिकिड़े नगर में हिकिड़ो माण्हू रहंदो, ग़लती सां हुनजो थोरो सो नको कटिजी वियो। हाणे जेको भी माण्हू अचे तो उनखे चिढ़ाए, देखो भाई नकट्टा आ गया। नक जेको कटिजी वञे उनखे छा चवंदा आहिनि, नकट्टो थियो। ऐं हिकिड़ो नकट्टो हूंदो आहे जंहिंखे कोई लज शर्म न हूंदी आहे, उनखे बि नकट्टा चवंदा आहिनि। पर हुनजी लज शर्म न वई, हुन त सही में नक कटिजी वियो वीचारियो। त हाणे जाॾे वञे नकट्टा आया, जवान माण्हू हो, त हाणे हुन सां त वधीक मजाक थींदी। तंग थी वियो वीचारो, जाॾे वञे बसि नकट्टा आया। अहिड़ो तंग थी वियो, सोचे हाणे छा कजे। चई शहर छॾ। शहर छॾी ॿिए शहर वियो। उते बि 4 ॾींहं थिया, माण्हुनि सां परिचय थियो। उहे बि ठिठोली करणु लॻनि। पहिरियों भाई नको कीअं कटिजी वियो, नक हीअं कटिजी वई। पोइ 2 ॾींहं 4 ॾींहं अची वियो, नकट्टो काथे आहे। एॾो तंग थियो वीचारो। आख़िर सोचे सम्झी उन छा कयईं ख़बर अथव, साधुअ जो वेश बणायो। अरे बाबा साधु छो थो बणे? ते मूंखे ख़बर आहे सॼी दुनिया जो अपमान थिए पर संत जो कोई अपमान न कंदो। संत खां भउ कंदा आहिनि। हरे राम। संत का निंदक महा हत्यारा। संत बणिजी वियो, साधु बाबा बणिजी वियो, गेरुआ कपिड़ा पाए छॾी। हाणे कोई नकट्टा त न चए, पोइ अचनि हथ जोड़नि पेरे पवनि ऐं धीरे सां पुछनि, साईं हिकु ॻाल्हि पुछूं? हा, इहे नक तव्हांजी कीअं कटिजी वई? हाणे अदब सां पुछनि। हाणे चई चंडरा छोड़ा त छॾनि कोन था, हाणे छा कजे? कोई न कोई कारण त करिणो ई पवंदो। त उन्हनि ॻाल्हि ठाही, चयूं कटिजी नाहे रे बांवरा, त कटी आहे। कटी आहे? हा कटी आहे। अहिड़ो गुस्सो आयो, नको कीअं कटिजी वई? ॿियो कुझु न था, जीअं मख अची बीहंदी आहे कचरे ते। साईं कटिजी कीअं वई? कटिजी न, कटी आहे। साईं छो कटियव? नको कटण सां भॻवान जा दर्शन थींदा आहिनि। ईअं साईं कीअं नको कटण सां भॻवान जा दर्शन थींदा? चई मूर्ख, नको त हिकिड़ो प्रतीक आहे। मतिलबु कि नको कटिजी वई, चवंदा आहिनि न हिनजी नको कटिजी वई। हा, यानी मां अभिमान कटे छॾियो। हाणे अंदरि भले अभिमान ठहियल हुजे, ईअं नको कटण सां अगरि भॻवान मिलनि त सॼो संसार नकट्टो थी वञे। हरे राम। हाणे कई श्रद्धालु त आहिनि वीचारा भटकनि था भॻवान खे पाइण लाइ। गुरू बाबा न मिलिया, गुरू घंटाल मिली आहे। हाणे हिकिड़े चई चेले गुरू जी, अगरि मां बि नक कटे छॾियां त आहा साम्हूं भॻवान बीठा आहिनि, जीअं अम्मा कुर्सीअ ते वेठी आहे ईअं मूंखे भॻवान नज़र था अचनि। आहा हा तूं नक कट त सही। हाणे उन भॻवान जे पाइण जे लालच में, भाव में वीचारे उन आव ॾिठो न ताव, ऐं उन बि अधु नक पंहिंजी जय गोपाल कटे छॾी। नक वक कटिजी, दवा ववा लॻाई, पट्टी ॿधई, साधन कयईं। चई साईं भॻवान काथे? चई कोई भॻवान भॻवान न मिलंदा आहिनि न कटण सां। चई साईं पोइ मूंखे छो चयो? हिक खां 2 थी वियासीं। पहिरियों मां अकेलो हुउमि, परेशान थींदुमि, हाणे 2 थींदासीं। हाणे सर पकड़े वेठो। हाणे 3 चेलो आयो। चई साईं हिनजी तव्हांजी त कटियल हूंदी, हिनजी कीअं कटिजी वई? हाणे चेलो बि बदमाश चए थो मुंहिंजी कटिजी आहे त हिनजी छो बचे? चई आ हा 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 साम्हूं भॻवान नज़र था अचनि, जीअं अम्मा वेठी आहे कुर्सीअ ते। हे साम्हूं भॻवान वेठा आहिनि, कीअं खिलनि था, हे मुरली लॻल अथनि, तोखे नथी अची आवाज़? न नको कटाए। सच में? चई असां पागल आहियूं, असांखे अकुल न आहे, हे गुरू जी पागल आहिनि। ठीकु आहे बाबा। उन बि न कटाई। भॻवान काथे आहिनि? चई कोई भॻवान न आहिनि, 2 मां 3 थी वियासीं। हरे राम। साध संगत जी विश्वास न कंदो। 3 मां 13, 13 मां 23, 23 मां 46, 46 मां 100, 100 मां 500 नकटनि जो संप्रदाय हली पियो। टोलियुनि जी टोली ईअं नकट्टा वञनि। जेके अचनि वीचारा मथो टेकनि, 2-4 बढ़िया ॻाल्हियूं ॿुधाइनि उन्हनि खे ज़ोरदार, रंग बिरंगियूं सत्संग जूं माया जाल फेकिन, शहर में वञनि 2-4 नकट्टा अञा वधी वञनि।
और जीअं नकु कटिजी वञे त वीचारा चए हिकु त हीअ नकु कटिजी वई, ॿी वरी लज शर्म जी नकु केरु कटाए। अंदरि अभिमान भरियल पियो आहे, कोई कंहिंखे न ॿुधाए, सभु अंदरि ई जलनि भुननि वेठा। नकटा वधंदा विया। हिकिड़ो बहादुर आयो, प्रेमी आयो, ऐं उन जी बि नकु त कटाए छॾियईं, सोचई मतां सचाई हुजे। लेकिन उनखे जॾहिं भॻवान जो दर्शन न थियो त उन बिल्कुलु सभिनि खे चिल्लाए करे ॿुधाई, अरे सभु डोंगी अथव, सावधान थियो, हे नकटाई कोन्हनि व, हे बेशर्म बि अथव, हे निर्लज बि अथव, बेहया अथव। हिक मूं केतिरा नकटा ठही आहिनि, पोइ तूं जो कटाए चई मुंहिंजी त वई, तव्हांजी त बचे पागलो, मुंहिंजी त कटिजी वई, तव्हां त बचो, तव्हांजे भलाईअ लाइ मां तव्हांखे ॿुधायां थो, न त मां बि चवां आ हा हा हे कुर्सीअ ते भॻवानु वेठो। हा हरे राम। पोइ इहा संप्रदाय नकटनि जी रुकी, छो जो हिकिड़े सचाई ॾेखारी, बहादुरी कई। त हे दुनिया में अॼुकल्ह कूड़ ईअं ई थो विकामजे साथ संगत, देखा देखी। कंहिंखे कुझु मिलियो न आहे, कुझु आहे ई कोन त मिलंदो काॾो, ऐं कंहिंखे मिलंदो कीअं जेको सच जे राह ते न हलंदो। जंहिं रस्ते ते हरिद्वार आहे ई कोन त गंगा कीअं मिले। तव्हांखे वञिणो आहे गंगा पाइण लाइ हरिद्वार, हा, ऐं तव्हां उल्टो रस्तो था वञो हिन तरफ़, हाणे काॾो गंगा मिलंदी। हेॾे त जेको शहर हूंदो उहो ई मिलंदो। चओ हरे राम। वञिणो आहे उत्तराखंड, वञूं था हेॾे असां, तमिल में वेंदासीं त काॾो गंगा मैया मिलंदी। तंहिंजे करे सावधान रहनि, कम से कम नई जनरेशन सावधान रहो भाई। छो जो हिकु ॾींहुं असांखे मथे बि मुंहुं ॾेखारिणो आहे। गीता पढ़ो, भागवत पढ़ो, रामायण पाण पढ़ो, ॾिसो त सही केॾो अमृत भरियल आहे। सत्संग कयो, पोइ तव्हांखे पतो पवंदो सत्संग कहिड़ो असली आहे, कहिड़ो नकली आहे। ईअं त कोई बि असांखे ॿुधू ठाहे वठे, कोई बि सुरमो पाए वञे, जेसि ताईं पाण न पढ़ंदासीं त हे ज़मानो त ईअं ई आहे। पहिरियों हाणे कूड़ बि अची वियो आहे। हरे राम। पहिरियों इहो वचन न हूंदो, हे कलयुग में वचन आयो कि पानी पीजे छान के और गुरु कीजे पछान के। पहिरियों त सभु असली गुरु हूंदा हुआ। बोलो सतगुरुदेव भगवान की।